नाज़रीन खबर जो सिलसिलो जारी है। हमारी बेरशा खबर ॾींदालूं। बेरशा बरसां सूफ़ी बुजुर्ग हस्ती हज़रत नूह फ़कीर होतियानी जे सालाने 3 रोज़ा उर्स मुबारक जूं तक़रीबूं शुरू थी वयूं आहिनि। मल जा बि मुक़ाबला जारी आहिनि। वधीक असांजो रिपोर्टर मोहम्मद जुमन चौहान उते मौजूद आहे। जी जुमन, कहिड़ा तफ़सीलात आहिनि नाज़रीन खे आगाह कजो। बिल्कुल मां हिन वक्त सूफ़ी बुजुर्ग जो है नौथियाणी फ़कीर जो 3 ॾींहं जो उर्स मुबारक जी तैयारियूं मुकम्मल थी चुकियूं आहिनि। हिन दरगाह के दुल्हन जी सजाए विया। ॿिए पासे है क्राउड है सिंध की सकाफ़त जा मल जा मुक़ाबला भी हिन वक्त जारी आहिनि। मूंसां गॾु हिन वक्त है पाकिस्तान जो मशहूर लाला रहीम जो मौजूद है, जो ॿियनि मुल्कनि में भी रांदि खेॾंदो आहे। अचो तो हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं था। उहो कीअं था ॾिसनि हिन सिंध जे जो है सकाफ़त जे मल में कीअं केतिरा पहलवान किराया था। हिन वक्त मूंसां गॾु मौजूद आहे। अचो तो पुछूं था कीअं था तव्हां ॾिसो केतिरा हिते तव्हां मल पहलवान किराया आहिनि ऐं जेको हेॾो क्राउड आहे तव्हां कीअं था ॾिसो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। ही हिकु सिंध ओलियान जी धरती आहे। हिते वॾा वॾा मेला थींदा आहिनि पूरे सिंध में, बल्कि पूरे पाकिस्तान में थींदा आहिनि। पर ही हिकु वॾो तारीख़ी मेलो नौथियाणी फ़कीर जो असां हिते आया आहियूं। 2 ॾींहं मुक़ाबिलो कयो आहे। अॼु फाइनल आहे। 2 ॾींहं असां खटियो आहे मलाखड़ो। अॼु इंशाअल्लाह इहा उमेद आहे त खटंदासूं। ऐं हिते पहिरें जोड़ जा 7-8 वॾा मल मौजूद आहिनि। उन्हनि सां असांजो मुक़ाबिलो थींदो। कीअं था ॾिसो एॾो क्राउड आहे, तव्हां मल था वेलो, अहिड़ा सुठा सुठा तव्हांखे प्लेयर हूंदा जेके तव्हांखे बि किराईंदा हूंदा? इहो त हाणे ज़रूरु आहे। मल में किरण चढ़ण त कमु हूंदो आहे, 2 विढ़ंदा आहिनि, 1 किरंदो आहे। पर मुक़ाबले जा पहलवान आहिनि 4-5 भला उन्हनि सां इंशाअल्लाह उमेद आहे त सभु मुक़ाबिलो भलो थींदो। तव्हांजा चाहींदड़ घणा किथे रहंदा आहिनि? पूरे पाकिस्तान में अल्हम्दुलिल्लाह रहंदा आहिनि, पूरे पाकिस्तान में। असांजा ही जेके मेला लॻनि था, उलियान जा अंबियनि जा मेला लॻनि था, उहे असांखे जेके मेले कराईंदड़ आहिनि उहे इनाम ॾींदा आहिनि। ही मारूअड़ा जेके आहिनि झंग जा जेके ॻोठाणा उहे असांखे इनाम ॾींदा आहिनि। बाक़ी असांजी गवर्नमेंट ते असांजो आहे त गवर्नमेंट असांजे लाइ कुझु न कयो आहे। गवर्नमेंट असांजे लाइ कुझु न कयो आहे। न कंहिं वज़ीर न कंहिं मिनिस्टर। हेतिरा वज़ीर सिंधी गुज़री विया, हेतिरा मिनिस्टर गुज़री विया, पर मल पहलवान जी कंहिं साड़ न लधी आहे। पहलवानी हज़रत अली मुश्किल गुज़ारी पहलवानी आहे। 5000 साल हलंदी आहे। हिन में पिस्ता बादाम खे वॾी महिनत कंदी आहे। वॾो लखे रुपया जवान में ख़र्चु थींदो आहे। लेकिन सिंध सखावत जी रांदि आहे, असीं पाण पंहिंजो ख़र्चु कंदा आहियूं। जो हुकूमत जो को बि हिन में दारो वाधारो कोन्हे। हुकूमत जे करे असांजे मल पहलवान खे मथे पहुचाए, इनखे माना अबड़ खे पहुचाए। ये रांदि तमामु बहितरीनु आहे। हर माण्हू खां सिहत भरो ऐं पहलवान माण्हू थी थो। ऐं पहलवानी हज़रत अली मुश्किल कुशा शेर ख़ुदा कई आहे। असांजो मुश्किल कुशाए दौर का मल जो सिलसिलो हरे पियो। ऐं हिते जा पहलवान को किरे परे परे जा के लाणकाणे जा के दादू जा के उमरकोट जा परे जा पहलवान आहिनि। हर साल ईंदा आहिनि। ऐं ही मलाखोड़ तमामु माना पुराणो दौर जे खां वठी फ़कीर जो मलाखोड़ हले पियो। तमामु सुठो पहलवान आहे। ऐं पंहिंजा भाड़ा किरायो करे पंहिंजा हिते पहलवान ड्यूटी ॾियनि पिया। पोइ नसी जो कमु आहे के चढ़नि पिया के किरनि पिया। बिल्कुलु अवां हिननि मल पहलवान जूं ॻाल्हियूं ॿुधूं। हिननि जो चवणु आहे त अहिड़ा उर्स मुबारक जिथे 4 सूबनि में लॻंदा आहिनि त असां उते ही मल जो मुज़ाहिरो कंदे करे जेको आहे त सकाफ़त पंहिंजी सुजाग कंदा आहियूं। ऐं जेको असां पंहिंजे हिन जेके मुक़ाबले सां जेके ज़ाहिरीन अचनि था, अक़ीदतमंद अचनि था, उन्हनि खे बि लुत्फ़ अंदाज़ करियूं था। पर असांखे ॾुख एॾो थो थिए जे गवर्नमेंट जे तरफ़ां असांखे को बि रिलीफ नथो ॾिनो वञे। इन कई को असांखे जेको आहे ख़र्चु पाणी ॾिनो वञे, जेको असां पंहिंजे खीसनि मां जेको ख़र्चु भरे हिते अची मल पंहिंजे खीसनि मां भरे असां मुक़ाबला कंदा आहियूं। जी वॾी महिरबानी जुमन, तफ़सीलात आगाह करण लाइ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।